ख़बर शामिल कंदासीं। तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मला। नेशनल कंपनी सनक्राफ्ट पारां असद राइस मिल में सारियुनि जी बहितर पैदावार जी बहितरीन उपत हासिल करण जे हवाले सां सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में कंपनी जे RSM इलियास कुरैशी, ASM परवेज़ राजपूत, डीलर ग़ुलाम शबीर ख्वाजा सेमिनार खे ख़िताब कयो। जॾहिं त तलार ऐं भरपासे जे ज़मींदारनि सेमिनार में वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इलियास कुरैशी, परवेज़ राजपूत, ग़ुलाम शबीर ख्वाजा ख़िताब कंदे चयो त असांखे भरपूर पैदावार हासिल करण लाइ सनक्राफ्ट कंपनी जा ॿिज पोखणु घुरिजनि। हिन महांगाई जे दौर में फ़ी एकड़ ते ख़र्च वधीक थिए थो, जंहिं सबबि नाले वारी कंपनी जा ॿिज पोखिया वञनि, जंहिंसां सुठी पैदावार थियण सां गॾु मुनाफ़े बख़्श बचत बि थींदी। ज़रई सेमिनार मुनक़िद करण जो मक़सदु ज़मींदार भाइरनि खे मौसमनि जी तब्दीली जे हिसाब सां आगाही ॾियणु आहे। असां हर शहर में सेमिनार मुनक़िद करे ज़मींदारनि तोड़े हारियुनि खे आगाही ॾियूं पिया। सेमिनार मुनक़िद करण सां असांखे ॼाण हासिल थिए थी।